وَلَقَدْ يَسَّرْنَا الْقُرْآنَ لِلذِّكْرِ فَهَلْ مِن مُّدَّكِرٍ असां हिन क़ुरान खे नसीहत लाइ आसान ज़रियो बणाए छॾियो आहे। छा पोइ आहे को नसीहत पिराइण वारो? अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन व सल्लल्लाहु वसल्लम व बारक अला अब्दिही व रसूलिही नबीना मुहम्मद व अला आलिही व सहबिही अजमईन, अम्मा बाद। मुहतरम व मुकर्रम नाज़रीन किराम, अॼु असां पंहिंजे हिन तफ़सीर जे सिलसिले में सूरतुल काफ़िरून जी वज़ाहत ऐं उन सां गॾु सूरतुल इख़लास के बि ज़िक्र कंदासीं। हिक ई निशस्त में अल्लाह ताला खां तौफ़ीक़ जो सुवाल आहे। सूरतुल काफ़िरून मक्की सूरतुनि मंझां हिकु सूरत आहे। उन जो सबब नुज़ूल बाज़ मुफ़स्सिरीन इहो ज़िक्र कयो आहे त कुझु काफ़िर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि आया ऐं चवणु लॻा त असां हिकिड़ो मुआहिदो, हिकिड़ो इत्तिफ़ाक़ पाण में कयूं था। इहो सम्झोतो आहे जेको असांजे ऐं तव्हांजे विच में हूंदो। उहो इहो आहे जो हिकु साल असां तव्हांजे रब जी इबादत कंदासीं ऐं ॿिए साल तव्हां असांजे माबूदनि जी ऐं बुतनि जी पूॼा कंदो। हीअ अज़ीम सूरत आहे जंहिं ॿुधाए छॾियो त दीन इस्लाम में अक़ीदे ते, मनहज ते कंहिं बि क़िस्म जो को सौदो थी नथो सघे, छो त हीअ अल्लाह जो मनहज आहे। दीन इस्लाम उन में कंहिं बि क़िस्म जी का मुदाहनत कोन्हे त असां पंहिंजे अक़ीदनि खे छॾे ॾियूं काफ़िरनि खे क़रीब करण जे लाइ। त इहे उसूल असांखे क़ुरान मंझां मिली रहिया आहिनि। यादि रखो, ॿ शयूं असांजे साम्हूं अहिड़ियूं आहिनि जंहिं ते को सम्झोतो नथो करे सघिजे, कंहिं बि क़िस्म जी मुदाहनत करणु जाइज़ ई कोन्हे। हिकु आहे असांजो अक़ीदो ऐं ॿियो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत ऐं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तरीक़ो। हीअ सूरत असांखे इहो ॿुधाए थी त काफ़िर तव्हां वटि जेकॾहिं हली अचनि ऐं अक़ीदे जी क़ुर्बानी तव्हां खां घुरनि त पोइ क़तअन उन सां कंहिं बि क़िस्म जो कोई इत्तिफ़ाक़ करणु जाइज़ कोन्हे। हिन सूरत जी शुरूआत कयूं था। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्हनि ॿिन्ही अऊज़ु बिल्लाह ऐं बिस्मिल्लाह जे बारे में असां सूरतुल फ़ातिहा जी तफ़सीर जे वक़्तु हिन जी वज़ाहत करे चुका आहियूं। उन जे करे ज़रूरत न आहे त वरी हिन खे दुहिरायो वञे। हिन सूरत जी शुरूआत कयूं था। क़ुल या अय्युहल काफ़िरून, ए पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां चओ, ए काफ़िरो, उन्हनि खे ख़िताब आहे त ए काफ़िरो, ला अअबुदु मा तअबुदून, ऐं नथो इबादत कयां उन जी जंहिंजी इबादत तव्हां कयो था। मुंहिंजो माबूद अल्लाह आहे। सॼियूं इबादतूं मुंहिंजूं अल्लाह जे लाइ ई आहिनि। ऐं अव्हां जेके बातिल हथ ठोकिया बुत जिन खे पंहिंजनि हथनि सां ठाहियो आहे उन जी इबादत कयो था, उन्हनि खे माबूद मञो था। यादि रखो, ऐं उन्हनि बुतनि जी, तव्हांजे बातिल माबूदनि जी कॾहिं बि इबादत कोन कंदुसि। वला ऐं न ई अंतुम आबिदून, तव्हां इबादत करण वारा आहियो मा अअबुदु, जंहिंजी आऊं इबादत कयां थो। हाणे जॾहिं मुंहिंजो सचो रब आहे उन जी इबादत तव्हां नथा कयो ऐं पंहिंजे सचे माबूद जी इबादत खे छॾे करे तव्हांजे कूड़नि हथ ठोकियनि माबूदनि ऐं बुतनि जी इबादत कीअं करे सघां थो? त लिहाज़ा मामिलो बिल्कुलु वाज़े आहे। ऐं उन्हनि जी इबादत कोन कंदुसि जंहिंजी तव्हां इबादत कयो था। ऐं अव्हां बि पंहिंजे हिन अक़ीदे ते अड़ियल आहियो त तव्हां बि मुंहिंजे माबूद जी इबादत कोन कंदो। वला अना आबिदुम मा अबदतुम, ऐं न ई आऊं इबादत करण वारो आहियां उन जी जंहिंजी तव्हां इबादत कई। वला अंतुम, ऐं न ई तव्हां इबादत करण वारा आहियो मा आबुदु, जंहिंजी आऊं इबादत कयां थो। लकुम दीनुकुम वलिय दीन, तव्हांजे लाइ अव्हांजो तरीक़ो आहे
वलिय दीन ऐं मुंहिंजे लाइ मुंहिंजो दीन आहे। हाणे हीअ सूरत असां मुस्लमाननि खे इहो वाज़िह पैगाम ॾिए थी त कॾहिं बि अल्लाह जी इबादत ते को समझोतो कोन्हे, अक़ीदे ते को समझोतो कोन्हे। जेकॾहिं काफ़िर हर दौर जे लिहाज़ सां कुफ़र अलॻि थी सघे थो, उहे अची असां सां इहो मशवरो कनि, बल्कि मुआहिदो करणु चाहिनि त असां मिली करे रहंदासीं। उनजो तरीक़ो इहो आहे, कुझु वक़्तु असां तव्हांजे महबूद जी अल्लाह जी इबादत कंदासीं ऐं कुझु वक़्तु तव्हां असांजे महबूदनि जी इबादत कंदो। दीन इस्लाम में अहिड़ी का मुदाहनत आहे ई कोन। उनजो दरवाज़ो हमेशह जे लाइ अल्लाह बंदि करे छॾियो। अल्लाह ई असांजो रब आहे, असांजो इबादतूं उन्ही जे लाइ आहिनि। ऐं उनजे मुक़ाबले में जेके बातिल महबूद आहिनि, हथ ठोकिया आहिनि, हर दौर में रहिया आहिनि, उहे अल्लाह जी जाइ कीअं वठी सघनि था। लिहाज़ा हीअ सूरत असां सभिनी खे इहो पैगाम ॾिए थी त असां अल्लाह ताला जी इबादत पंहिंजे अक़ीदनि में कॾहिं बि ॿिए कंहिं सां, कंहिं काफ़िरनि सां को कंप्रोमाइज़ नथा करे सघूं। न ई हिन मामले में को असां पंहिंजो पाण खे हेठां करे सघूं था। असांखे अक़ीदे ते, सही मनहज ते क़ाइमु रहणो आहे। चाहे काफ़िर जमा थी वञनि, कुझु बि कनि, हर लिहाज़ सां दीन इस्लाम ॾिसो अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत में जॾहिं काफ़िरनि हर तरीक़ो इख़्तियार कयो, उनजे बावजूदि बि दीन पखिड़िजी रहियो आहे, वधी रहियो आहे, माण्हू दीन में दाख़िल थी रहिया आहिनि। पोइ हुननि छा कयो, ॿिया तरीक़ा, लालच जा तरीक़ा अपनाया। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मुख़्तलिफ़ लालचूं ॾियणु लॻा त अव्हां भला घटि में घटि इहो कयो जो पंहिंजे रब जी इबादत कयो, पर असांजे महबूदनि खे बुरो भलो त न चओ। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे बि क़बूल कोन कयो। छो त ला इलाहा इल्लल्लाह, अल्लाह खां सवा को महबूद बरहक़ न कोन्हे। अल्लाह खां सवा को बि सचो बरहक़ महबूद आहे ई कोन, सभु बातिल आहिनि इल्लल्लाह, सवाइ अल्लाह जे। त दीन इस्लाम जेको असांखे अक़ीदो ॾिनो आहे, असांखे इहो ॿुधाए थो सभ खां पहिरीं ताग़ूत जो इनकार कयो, उन्हनि जो इनकार कयो, उनखां पोइ अल्लाह ते ईमान तव्हांजो दुरुस्त थींदो। इमाम इब्न क़य्यिम रहमहुल्लाह ताग़ूत जे बारे में ॿुधाइनि था, मा तजावज़ बिहिल अब्दु हद्दहु मिन मअबूदिन औ मतबूइन औ मुता, त हर उहो जंहिंजी मोहबत में ग़ुलूव कयो वञे ऐं उनजे अदब में हद खां माण्हू वधी वञे, ख़्वाह उहो महबूद हुजे, माण्हुनि उनखे महबूद जो दर्जो ॾिनो हुजे, या को मतबू आहे, को पीर आहे जंहिंजी माण्हू पैरवी कनि था, हद खां वधीक उनजी इताअत में ग़ुलूव कनि था, चाहे उहो हुक्मरान हुजे, कोई बि हुजे, हद खां वधाइणु उनखे चइबो आहे। ऐं दीन इस्लाम हर क़िस्म जे ताग़ूत जो इनकार करे थो। लिहाज़ा हीअ अज़ीम सूरत असांखे इहो पैगाम ॾिए थी त अक़ीदे ते का सौदेबाज़ी कोन्हे, उन ते कंहिं बि क़िस्म जो को कंप्रोमाइज़ कोन्हे, बल्कि हीअ तौहीद जी दावत खरी दावत आहे, वाज़े नमूने असां पेश कंदासीं। ऐं जेके अल्लाह जे मुक़ाबले में बातिल महबूद आहिनि, उन्हनि ते रद्द बि कंदासीं, जीअं अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कयो आहे। पर उन जा उसूल ऐं आदाब शरीयत ज़िक्र कया आहिनि, जंहिंजो ही महल कोन्हे। त हिन अज़ीम सूरत मञा असांखे इहो पैगाम मिलियो त असां अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी इबादत जे बारे में ऐं दुरुस्त अक़ीदनि जे बारे में कंहिं बि क़िस्म जो को मुशरिकनि सां मुआहिदो नथा करे सघूं, त हिन अक़ीदे खे असां छॾे ॾींदासीं जेको असांजो अक़ीदो आहे अल्लाह जे बारे में, रसूल जे बारे में, ईमानियात जे बारे में। उन में कंहिं बि क़िस्म जो को बि कंप्रोमाइज़ मुमकिन ई न आहे। अॼु असां ॾिसूं था त कई माण्हू अहिड़ा आहिनि वहदतुल अदयान जे नाले ते, त असांजे मथां इहा शइ मुसलत कई पई वञे त ठीकु आहे, तव्हां जेको आहे कंहिंखे बुरो भलो न चओ, बुरो भलो चवणु कंहिंखे जाइज़ कोन्हे, पर हक़ जी ॻाल्हि ज़रूरु करणी पवंदी। अल्लाह जी तौहीद बयानु कंदो, मुशरिकनि खे तकलीफ़ थींदी, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत बयानु कंदो, बिदअती तव्हांजा मुखालिफ़ थी वेंदा। उहा दावत जीअं शेख सालिह फौज़ान जेको सऊदी अरब जो किबार उलमा में उनजो शुमार आहे, चवनि था हर उहा दावत जेका अक़ीदे तौहीद ते कोन्हे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत जी दावत कोन्हे, उहा दावत गुमराही जी दावत आहे, गुमराही जी दावत आहे। लिहाज़ा असां जॾहिं तौहीद बयानु कंदासीं त मुशरिकनि खे ज़रूरु तकलीफ़ थींदी, असां जॾहिं सुन्नत बयानु कंदासीं त
त बिदअत जेके कंदड़ आहिनि उन्हनि खे तकलीफ़ थींदी। हा, इहो ज़रूरु आहे जो असां सुठे अख़लाक़ सां उन्हनि जो रद्द कयूं, उन्हनि खे दावत ॾियूं ऐं सही अक़ीदो उन्हनि जे साम्हूं रखूं, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत उन्हनि जे साम्हूं बयानु कयूं। उन में ई ख़ैरु आहे। अल्लाह ताला असांखे सम्झ ऐं अमल जी तौफ़ीक़ ॾिए।